नाराए विलायत, नाराए विलायत, अली जे इनकारी ते लानत। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सलवात अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन। सल्लल्लाहु मुहम्मद व आले मुहम्मद। सय्यदना व नबीना व तबीब कुलूबना व शफ़ीए ज़ुनूबना मौलाना अबिल कासिम। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। वसलातो वसलाम अला अहल बैत तय्यबीन ताहिरीन अल मासूमीन अल मज़लूमीन अल्लज़ीन अज़हबल्लाहु अन्हुमुर रिज्स व तहरहुम तत्हीरा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मुहकमे किताबिहिल मुबीन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इन्नमा वलियुकुमुल्लाहु व रसूलुहु वल्लज़ीना आमनुल्लज़ीना युक़ीमूनस्सलात व यूतूनज़्ज़कात व हुम राकिऊन। सलवात अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। नारे तकबीर, बुलंद आवाज़, नारे विलायत, अलीन वलीउल्लाह, नारे हैदरी, या अली, नारे हैदरी, या अली। हुसैनियत जिंदाबाद, हुसैनियत, जिंदाबाद, यज़ीदियत मुर्दाबाद, यज़ीदियत। मुर्दाबाद। अहल बैत जे दुश्मन ते लानत, बेशुमार लानत। सलवात बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। खालिक कायनात चोडन मासूमन जे सदके तमाम सभनी जो मजलिस में अचण कबूल फरमाए ऐं इन ज़िक्र मुक़द्दस जे सदके असां तव्हांजा तमाम सगीरा कबीरा गुनाह माफ़ फरमाए। पंहिंजी पंहिंजी दुआउनि ऐं हिन मजलिस जी क़बूलियत वास्ते सलवात बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। इजाज़त है पंहिंजी इबादत शुरू करें। बिस्मिल्लाह। दुनिया वारा एतराज़ असां विलाइन ते इहो था कनि अगे अलीउन वलीउल्लाह कोन हो हाणे छिया चरिया थोरो ॻाल्हायो ज़िक्र उठायो। बिस्मिल्लाह। मां थो चवां त जेकॾहिं कोई चवे त मुंहिंजो मज़हब क़ुरान वारो आहे, मुंहिंजो दीन क़ुरान वारो आहे, त मां चैलेंज करे थो वञा हिन जामरी ॻोठ वारो त विलायत क़ुरान में आहे, तरावीह क़ुरान। बिस्मिल्लाह। सलावत पढ़ो सभई बुलंद। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद।
घबराए जीत न रद्द हो नाराए हैदरी या वरी पुछे तो सही असांजे अबन ॾाॾनि बि न ॿुधो मां तो चवां तुंहिंजा अबा ॾाॾा अॻ में हुया या क़ुरान अॻ में हुया कुरान अॻ में हुयो या अली 1400 साल पहिरियां अल्लाह क़ुरान नाज़िल कयो आहे बिस्मिल्लाह उन 1400 साल वारे क़दीम क़ुरान में अज ॾींहं ताईं मुसलमाननि माना तब्दील करे सघिया लेकिन अल्लाह ज़िम्मो खयो त इनखे मटाए नथा नथा सघनि बिस्मिल्लाह अल्लाह उन पंहिंजे मुक़द्दस किताब में तो फरमाए इन्नमा वलियुकुमुल्लाह थके जो मां ज़ामिन न आया यार बिस्मिल्लाह अल्लाह तो फरमाए सिर्फ ऐं सिर्फ मां अल्लाह तव्हांजो वली बिस्मिल्लाह हाणे जेके विलायत जा ख़रीदार वेठा आहियो या राज़ी था आहियो न सभई बिस्मिल्लाह तवज्जो कजो जेके विलायत खे तलाश करे करे ऐं पहुचनि था मजलिसुनि में मां उन्हनि जे तसल्लीअ जे लाइ लफ़्ज़ थो चवां त ज़रूरत कहिड़ी ही अल्लाह खे 1.25 लाख नबी हुयसि अल्लाह पाण खे नबी न सॾाए ज़फ़र कोई तो हुजे मुंहिंजी ॻाल्हि सम्झे तवज्जो कजो 313 रसूल हुयसि अल्लाह कंहिंजे मोहब्बत में पाण खे रसूल न सॾायो अञा चुप वेठा आहियो त मां अञा ख़ामोश कराईंदोसांव तवज्जो कजो 12 इमाम आहिनि अल्लाह पाण खे इमाम न सॾायो तवज्जो कजो मौली साहब जी मौजूदगीअ में पोइ ज़रूरत कहिड़ी ही अल्लाह खे वली सॾाइण जी अली जे इज़त जो कसम अल्लाह खे ख़बर हुई त इमामत ते झेड़ो न कंदा नबूअत ते न कंदा रिसालत ते न कंदा इहे बदबख्त विढ़ंदा ई अली उन वलीउल्लाह ते मां अल्लाह पाण खे वली सॾाए चवां थो अली जी विलायत नथो मञे मां बि वली आहियां हाणे गॾिजी करे हैदरी बोलो बोलो सखी लाल कलंदर राज़ी वेठा हो न सब हथ बुलंद करे जंहिंजो अली इमामा हैदरी सलावत पढ़ो बुलंद अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद घबराए जितना भी बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह हाणे तवज्जो कजो मुझे इमाम खां कहीं पुछो मौला दुखे में दुख कम कहिड़ो बिस्मिल्लाह साईं चुप करे बैठा जियो 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 लाभ ढोई थ्रेशर हणाए मौला दुखियो कम कहिड़ो आहे मौला फरमाए मुझे विलायत ते भरवसो बिस्मिल्लाह कोई तो हुजे दुखे में दुखी शेख साहब मौला तो फरमाए मुझे इमामत मुझे विलायत ऐं मौला सौले में सौलो कम मौला फरमाए मुझे इमामत ऐं विलायत खे ठुकराइण वाह बिस्मिल्लाह साईं को पेट्रोल ही खर्च न थिएसि का ताक़त ही ज़ाया न थिएसि काथे हूंदो अली हाणे तवज्जो कजो मुंहिंजो इमाम तो फरमाए विलायतना सअबुन मुस्तसअब मुंहिंजो इमाम तो फरमाए असांजी विलायत ॾुखे खां बि ॾुखी बिस्मिल्लाह लन यहतमिलुहा इल्ला मलकुन मुकर्रबुन औ नबियुन मुरसलन औ अब्दुन इम्तहन अल्लाहु क़ल्बहु लित्तक़वा वल ईमान मुंहिंजो इमाम तो फरमाए मुंहिंजी विलायत हर हिक खे समझ में न ईंदी आहे मलाइक उन खे समझ में ईंदी जेको मुकर्रब हुजे नबी उहो जेको रसूल हुजे बंदो उहो जेको हलाली हुजे हाथ बुलंद करे हैदरी बोलो बोलो सखी लाल कलंदर शाबाश अली मौला
अली हैदर अली हैदर हैदर नारे हैदरी अली बोलो बोलो सखीला अली कलंदर शाबाश राजी बैठा हो बिस्मिल्लाह तवज्जो अल्लाह विलायत जो ताज सजायो आहे तुंहिंजे इमाम अली जे सर चुप वारे जो माज़ामिन न आहियां जेके पंध करे अचो था त अली जे ज़िक्र में ॻाल्हायो तवज्जो कजो अल्लाह तो फरमाए मां अल्लाह बे वली आहियां बिस्मिल्लाह व रसूलहू संदस रसूल बि तव्हांजो वली आहे मां तो चवां मुकसिर काॾों जान छॾाईंदो हिकु अली जी विलायत न पियो मञे अल्लाह बि शामिल थी वियो रसूल बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह मुंहिंजो रसूल बि तव्हांजो वली आहे हिकु हिकु लफ़्ज़ जो मां फैज़ ज़ामिन आहियां कहीं बि कोर्ट ताईं वठी हलो आयत न निकिरे तर्जुमो ग़लति कयां जेका चोर जी सज़ा मुंहिंजी सज़ा पर हाणे पोइ मां बि इहो हक़ थो रखां जेको क़ुरान ॿुधी ऐं पोइ बि इनकार करे त उन जे लाइ तओ तेल त खयूं आहे बेशुमार लानत था हैदरी बोलो बोलो सखीला अली कलंदर शाबाश अली 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 या अली अल्लाह फरमायो मां बि वली मुंहिंजो रसूल बि वली थकजी न पओ न मुंहिंजा बाबा तवज्जो कजो हाणे अल्लाह इन ई विलायत वारे गुलदस्ते में तौहीद भी रखी रिसालत भी रखी अली मौला जी इमामत ऐं विलायत भी रखे हाणे मूंखे त एतिरी नॉलेज कोन्हे मां रुगो क़ुरान जा लफ़्ज़ ॻणींदो आहियां त घणा कंहिंजे लाइ आहिनि अॼु इन आयत मां तव्हां खां थो मां ॻणायां अल्लाह तौहीद ॾसी टिनि लफ़्ज़नि में इन्नमा वलियुकुम अल्लाह टिनि लफ़्ज़नि में अल्लाह तौहीद ॾसी व रसूलहू रिसालत ॾसी हिकिड़े लफ़्ज़ में हाणे ॻणिजां पाण वल्लज़ीन आमनू अल्लज़ीन युकीमून अस्सलात व यूतून अज़्ज़कात व हुम राकिऊन व मन यतवल्लल्लाह फ इन हिज़्बल्लाह हुमुल गालिबून 17 लफ़्ज़ अल्लाह अली जे विलायत जे लाइ दसिया पोइ मुल्ला अॼु सुध पई थई त तौहीद 3 लफ़्ज़नि में आ रिसालत हिकु लफ़्ज़ में आ जॾहिं अल्लाह विलायत पढ़ंदो आ त रुकबो ई न आहे तोखे कई रोकियो आ नारा हैदरी भई हथ बुलंद करे हैदरी अली मौला अली 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 हैदरी अली मौला राजी बैठा हो अली मौला इमाम हुसैन आंख खुश रखे सलवात पढ़ो बुलंद आवाज बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले अल्लाह पंहिंजी विलायत ॾसी 3 लफ़्ज़ बिस्मिल्लाह फक साईं जो न मरियो अॼु मुनाफिक जियो मरियो मुनाफिक खपेस भी मरण मां चवंदो आहियां जेको पुछे वञे त इहा विलायत कॾहिं खां शुरू थी उन जे लाइ दलील हिकिड़ो थो ॾियां मौली साहब खां बि हिन जुमिले ते मां दाद वठंदुसि बचो आहियां साईं जो तवज्जो कजो मां चवंदो आहियां मुल्ला या त गदीर खां अॻ में मरणो पवंदो या अली उन वलीउल्लाह पढ़णो पवंदो अली वलीउल्लाह अली वलीउल्लाह या अली हाथ बुलंद करे हैदरी अली मौला राजी बैठा हो सब? मौला अली तवज्जो कजो तर्जुमो छा है अल्लाह जो फरमाए मां भी तव्हांजो वली मुंहिंजो रसूल भी वली उहो साहिब ईमान भी वली
जेको पढ़े नमाज थो दे ज़कात थो साब हलंदी नमाज में ॻाल्हायो जेके चुप वेठा आहियो मलंगाओ तवज्जो कजो हलंदी नमाज में वहुम राकिऊन साब रुकुअ जी हालत में हाने तवज्जो कर तू कहीं जी भी फतवा खणी आ नमाज पढ़ंदे को एड़ो कम करे जेको नमाज खां अलग हुजे त नमाज़ी जी नमाज बातिल अली जे इज्जत जो कसम अली हलंदी नमाज में नमाज भी पढ़ी आ त ज़कात भी दिनी आ ज़कात और नमाज और तवज्जो कजो जामरी गोठ वारो मां पुछा क्या मौला तो नमाज में बियो कम छो कयो तुझी नमाज ते मां किए जरह कया आवाज मुस्तफा जे भाव जो आवाज इंदो हिजियान न कजा मता अली जे नमाज ते जरह करे मुनाफिक थी मरे नमाज बातिल थींदी आ नमाजी जी अली तो फरमाए अना सलातुल मोमिनीन मां मोमिनन जी नमाज आया नारा हैदरी हाथ बुलंद करे हैदरी अली मौला शाबाश अली राजी बैठा हो सब बिस्मिल्लाह तवज्जो सा इमाम हुसैन कहा के आबाद रखे मां यहां कुछ चरियो मुझे गालियां की चरियन मारियो तवज्जो कजो अल्लाह दस्यो तो विलायत अली जी घणन लफ्जन में दसे अल्लाह चमन छा थो चाहे तो विलायत घणी न सब चुप वेठा आयो तो मां कंहिंखे ॾसेंदुस तवज्जो कजो मां अगली आयत तो पढ़ा अल्लाह तो फरमाए मोहम्मद रसूलुल्लाह वल्लज़ीना मअहु अशिद्दाउ अलल कुफ़ार रुहमा बैनहुम तराहुम रुकअन सुजदन यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना व सीमाहुम फी वुजूहिहिम मिन असरि सुजूद ज़ालिका मसलुहुम फित तौरात वल इंजील तवज्जो कजो इया पूरी जो पूरी आयत गवाही थी दे बिन हस्तन जी मोहम्मद रसूलुल्लाह ते रिसालत खत्म हाने अगते अली जो कसीदो अल्लाह पढ़ियो मां चरे के या सुध पईजी वई त रिसालत थोड़ी दसई विलायत घणी दसी थई अली जे इज्जत जो कसम अल्लाह भी इहो ही दस दो दे त विलायत है अली अली घणो कर कुरान भी इहो ही थो चे त विलायत है अली जो जिक्र घणो कर अच जे मोहम्मद ते कलमो थई ओ मोहम्मद भी दसई थो सय्यिनु मजालिस बिज़िक्र अखी अली इब्न अबी तालिब पंहिंजे मजलिसुन के ज़ीनत दे मुझे भाव अली जे जिक्र सा या रसूल अल्लाह तू जो नालो न वठा अल्लाह अल्लाह न कया मोहम्मद तो फरमाए ले अन जिक्रहु जिक्री अली अली कंदे त जण मां मोहम्मद जो जिक्र कयई जिक्री जिक्रुल्लाह मुझो जिक्र अल्लाह जो जिक्र व जिक्रुल्लाह इबादा अल्लाह जो जिक्र इबादत आज खबर पई या अल्लाह अल्लाह कर या अली अली कर गाल दसागिया हैदरी हैदरी दम दम सखी सरदार कलंदर शाबाश अली मौला अली मौला अली मौला दिल के साथ बोला अली मौला अली मौला मरियो मुनाफिक अली मौला अली 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 या अली या अली या अली मदद शाबाश घबराए जितना भी आए मुझे दोस्त अजीब इत्तेफाक था ये मजलिस भी विलायत जी लखराई अजो के दी हते अली बादशाह जे अम्मा फातिमा बिनते असद सलवात पढ़ो हुसैन जे पाक सल्ले अला मुहम्मद व आले मुहम्मद उन जे वफात जो डी लिया तवज्जो कजो मुझी गाल टेली हुंदी न अली जे विलायत सा तवज्जो कजो मुसलमानन की डाढी गणती हुंदी आ सही शिया असांजे अम्माउन के नथा मञन मां तो चवां सा मञीदा आहियूं
हर एक रसूल जी घरवारी असां मुसलमाननि जी माउ पर अच मां मलंग खां पुछा कर त मोमिननि जी माउ थियण ॿी शइ आहे, मुस्तफ़ा जी माउ थियण ॿी शइ। बिस्मिल्लाह घबराइजी विया आहियो? बिस्मिल्लाह तवज्जो कजो, तवज्जो कजो। मुसलमाननि जी माउ हुजण और शइ आहे, मोहम्मद जी माउ थियण और शइ आहे। हाणे तवज्जो कजां, जेका मुसलमाननि जी माउ आहे बिस्मिल्लाह उनखे कुरान में धमकी भी आहे, लेकिन हीअ रिसालत ऐं इमामत जी पालण वारी माउ आहे। ज़मानो दुनिया मुस्तफ़ा खे मञे, मुस्तफ़ा हिन जी इज़त करे। ज़मानो मुहम्मद जा गीत गाए, मुहम्मद अलीअ जे अम्मा जा गीत गाए, पाण ई चवे पियो त मुंहिंजी त माउ आहे जेका पंहिंजे पुटनि खे बुख ते रखंदी, ही मां मुहम्मद खे ढो करे कर। वाह बिस्मिल्लाह तवज्जो तवज्जो तवज्जो। अली जे मलंगन सां मां मुखातिब थियण थो चाहियां। तवज्जो कजो, जॾहिं अलीअ जी अम्मा ज़ाहिरी तौर पुरको मटायो दुनिया खां, मुहम्मद पंहिंजी चादर जो कफन पारायुसि। छो चुप थी विया आहियो? तवज्जो कजो, जॾहिं क़बर में लाथई जेके जिनखे अली जी विलायत सम्झ में नथी अचे, मां उन्हनि खे अॼु जलाइण थो चाहियां। तवज्जो कजो, अञा गदीर न थियो आहे। अलीअ जी अम्मा ज़ाहिरी तौर पुरको अॻ में मटाए वई आहे। तवज्जो कजो, साईं जुड़ियल छा अलीअ जी अम्मा हुई। रसूल लहद में लाहिण खां अॻ में क़बर में पाण सुतो, सॼे खॿे क़बर वारी मिट्टीअ खे ॾिसी चए थो खबरदार होशियार थी जा, हीअ अबू तुराब अलीअ जी बि अम्मा थई त मां मुहम्मद जी बि अम्मा। नारे हैदरी, ॿई हथ बुलंद करे हैदरी। तवज्जो कजो, जंहिंजे ख़ातिर मां तव्हांखे तकलीफ़ ॾियण थो चाहियां। हाणे मुस्तफ़ा मिट्टीअ खे बि पारत कई, क़बर वारी सामीअ खे बि पारत कई, कफन बि पंहिंजी चादर जो ॾिनई। छो चुप थी वियो आहे अञा मलंग? कफन बि पंहिंजी चादर जो ॾिनई। पोइ बि जॾहिं तलकीन थो पढ़े, उन वक़्तु मलाइका आया क़ब्रे फातिमा बिन्ते असद ते। रसूल लफ़्ज़ चया, कूली इब्नो के तुंहिंजो पुटु, कूली अम्मा चओ इब्नो के तुंहिंजो पुटु, इब्नो के तुंहिंजो पुटु, इब्नो के तुंहिंजो पुटु। सलमान परेशान थी पुछे थो, मौला या रसूल अल्लाह इहो छा था चओसि? तुंहिंजो पुटु, तुंहिंजो पुटु, तुंहिंजो पुटु। मुस्तफ़ा फरमाए थो त मलाइका पुछण आया अथसि, मुंहिंजी अम्मा चुप कई आहे, ॼाणी वाणी मां मुहम्मद ॾसियांसि थो त पुछनी न इमाम ऐं वली केरु थई? चइजां मुंहिंजो पुटु अली, मुंहिंजो पुटु अली। अली मौला, अली मौला। हाथ बुलंद करे हैदरी। हाणे तवज्जो कजां, जॾहिं अलीअ जी विलायत पंहिंजी माउ जे लाइ वाजिब आहे त कंहिं मुल्ला जे लाइ मुस्तहब ऐं बिदत कीअं थी सघे? हाथ बुलंद करे हैदरी। अली मौला, अली न न न न न न, मां अञा जुमलो रहायूं थो वञा। तवज्जो कजो, तवज्जो कजो। आलिम लिखियो, तवज्जो कजो, किताब जो नालो आहे मुंतहिल अमाल। तवज्जो कजो, जॾहिं गदीर गुज़रियो न, तुंहिंजो मुंहिंजो रसूल हलियो पंहिंजे बाबे जे क़बर ते, उन खां पोइ पंहिंजी माउ बीबी आमना जी क़बर ते। तवज्जो कजो, उन्हनि खे बि साॻिया लफ़्ज़ चयईं, जॾहिं तव्हां खां पुछा थिएव न त चइजो अली मुंहिंजो मौला बि आहे, अली मुंहिंजो इमाम बि आहे, अली मुंहिंजो मौला बि आहे, अली मुंहिंजो इमाम बि आहे। हाणे तवज्जो कर, रसूल जी सॻी माउ, रसूल जो सॻो बाबो जे विलायत खां बग़ैर इहे जन्नत में नथा वञी सघनि त हिते वारे नांग जे खाधल सहाबीअ जी माउ पीउ कीअं थो जन्नत? अली मौला, अली मौला। जियो जियो जियो, सदा जियो। बिस्मिल्लाह। ॿई हथ बुलंद करे हैदरी। बोलो बोलो सखी लाल कलंदर। घबराए जितना व्यायाम मत करो। इमाम हुसैन कहा के आबाद रखो। तवज्जो तवज्जो, ही मां जुमलो थो चवां ऐं पंहिंजे दिल जे गहराइनि सां। अलाए छो असां में बि इहा शइ अचे पइजी वई, साईं नमाज़ जी तबलीग कयो।
चुप थी वियो केड़े मौला खे ख़बर ना है तो नमाज वाज को हिकड़ो त माखे दस रोज़े जी कंहिंखे ख़बर ना है दाढ़ी रखण जी कंहिंखे ख़बर ना है व्याज हराम आ कंहिंखे ख़बर ना है ॻाल्हाए हो छो चुप थी विया जुआ हराम आ शराब हराम आ कंहिंखे ख़बर ना है हाणे तवज्जो कर तबलीग अज मां कुरान में साबित कया बिन मौलविन के दरमियान तो मां पढ़ा बिनी खो दाद पे वठंदुस दुआ पे वठंदुस कंहिंखे शक हुजे त मां गाड़ी में वेहा ता कुरान खणी अचो मां न ॾेखारिया मां पी जो पुटरी न आहियां तवज्जो कजो कुरान में लफ्ज़ तबलीग बलिग 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 तबलीग कर तबलीग कर तबलीग कर जवार खान मोहम्मद आयो ही हिकड़ो दफो तबलीग जो लफ्ज़ सोप अली जे विलायत जे लाइ नमाज जी तलकीन अली जे विलायत जी तबलीग हाणे कुरान ते तुंहिंजो अमल आया तबलीग छाजी थी चलो इहो तो कुरान जो जुमलो मां मुसलमानन के रसूल जी भी हदीस पढ़ जडे गदीर में अली जो हथ बुलंद कयूं घबराए जी विया है वाला ऐसा जडे गदीर में अली जो हथ बुलंद कयई तवज्जो कजो हाने जी मजलिस गुजरे न त मानू विचार वंडींदा साईं मौली अली मुराद भलो पढ़ियो खोसो साहब भलो पढ़ियो फैज के टाइम वाधारो नंबर चरियो हो पढ़ी न सकियो तवज्जो कजो किला कंदा मुजी लाजमी आ पक है मुखे तवज्जो कजो लेकिन अली जे इज्जत जो कसम मोहम्मद कामयाब जलसो ए मजलिस कराई गदीर वारी सहाबी मुबारक जण आया या रसूल अल्लाह भलो प्रोग्राम थी वियो नबी दड़को दई चेन तो ता के प्रोग्राम जी लगलई लो लम अबलुग लहबत अमली आज जे मां अली अली न कराया हां त मुजी नबूवत ही जाया थी वनेला हैदरी बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह या अली राजी बैठा हो तवज्जो तवज्जो रसूल चयो जेकॾहिं अॼु मां अली अली न कयां लहबत अमली मुंहिंजा अमल ज़ाया थी वञनि हा हाणे तवज्जो कजां जिन खे इहा ई ॻणती आहे न साईं नमाज़ भली हे विलाई चरिया है विलायत सस्ती अली जे इज्जत जो कसम बई फतवाऊं मां कुरान खां कढी दियां तोखे अल्लाह जा हुक्म बयान न कया मुझो मजलिस पढ़ण बेकार तवज्जो कजा मुस्तफा नमाज पढ़े अल्लाह के जलाल आयो ही कदी चई दे नहीं या अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैला इल्ला कलीला मोहम्मद रात जो निंड भी कर सजी सजी रात इबादत जे लाए छो थो थी भी है मुस्तफा तू निंड कर रेस्ट कर तुजी इबादत निंड भी ता है न तवज्जो कजा मोहम्मद चाहे नफली नमाज पढ़े अल्लाह चवे सब तुझे कदमन ते वरम था अचन मुझे तौहीद खां बर्दाश्त न थो थियई सागियो मोहम्मद सागियो अल्लाह पहुतो जो गदीर जे चौराहे ते अल्लाह आयत नाज़िल कई व इल्लम तफल वमा बलगत रिसालत आज जे कदे अली के वली न मञराए त पांजी नबूवत तो हथ खण जा हाथ बुलंद करे हैदरी तवज्जो नाराए विलायत नाराए विलायत नाराए विलायत अली वली अल्लाह हाथ चुमराए अली जा बिस्मिल्लाह को ये कोन त बस बिस्मिल्लाह कनन जे जरिए बुधराई अखिन सां ॾेखारी दी मन कुंत मौला फहाजा अली मौला जै जै जो मां मौला बिस्मिल्लाह उन जो ही अली मौला तवज्जो 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 जै जै जो मां मौला उन जो ही अली मौला हाने तवज्जो कजो नबी छडे कोन थो
नबी तो चए मौली अली मुराद साहब नबी जुमलो चयो फल यबलुगु शाहिदुल गायब मोकल इन ते दींदो सां जेके हाज़िर हो गैर हाज़िरन खे दसजो त अली वली आ अली वली अल्लाह गालायो छो चुप थी विया हो गैर हाज़िरन खे तहां दसजो त अली वली आ गैर हाज़िरन खे तहां दसजो त अली वली आ हाने तवज्जो कजा मुसलमान चवन था त साईं जे विलायत हुजे हा त पो सहाबी न पढ़न सहा हलिया मां तोखे कुरान मां हिकु सहाबी गोले थो ॾियां हारिस बिन नोमान फहरी लानती उहो आयो नबी वटि या रसूल अल्लाह चयई अल्लाह आहे ॾिठो कोने मञूं था तुंहिंजे करे तूं चयो त नबी आहियां मञूं था तोखे तुंहिंजे करे चयई नमाज़ पढ़ो पढ़ी से रोज़ो चयई रखियो से हज चयई कयो से दुरूद पढ़ो पढ़ियो से ज़कात चयई ॾिनी से जिहाद कयो भगो से भी पढ़िया से भी नमाज़ूं भी पढ़ियो हज भी कया हाने शहनशाहियत कायम कयूं थो वञे अलीअ खे वली बणाए जेकॾहिं अलीअ जी विलायत अल्लाह जे तरफ़ां आहे त मूं ते अज़ाब अचे अक़ीदो ॾिस सहाबीअ जो मौत क़बूले थो अली उन वलीउल्लाह नथो पढ़े बेशुमार लानत अथसि बेशुमार लानत अथसि मुर्दाबाद मुर्दाबाद नारा विलायत नथो चई छो अॻिते वध जी जी मौला मौला हयाती बिस्मिल्लाह 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 डाको डाको चढ़ो इंशाअल्लाह इंशाअल्लाह डाको डाको चढ़बो कलमे में पढ़ियो अज़ान में पढ़ियो जी जी सलवात पढ़ो आले मोहम्मद अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद बुलंद आवाज से पढ़ो सलवात अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद तवज्जो से बिस्मिल्लाह ख्याल मुझे पास रखो तवज्जो से इमाम हुसैन ता के वडी हयाती दे आमीन जीअं सहाबी चयो त मूंखे अज़ाब अचे जे विलायत अली जी अल्लाह जे तरफ़ों हाणे मां तहां खां तो पुछां अज़ाब मिलियुसि या मिलिस चुप थी विया आहियो तबाह थी वियो बर्बाद ही साईं जुड़ियल छा हे एडो चरियो त कोन हो एडो चरियो त कोन हो जो अज़ाब वठे पियो का फिटल एतरी त कोन हुयसि तवज्जो कजा जेके अल्लाह अल्लाह कंदा आहिनि उन्हनि खे अल्लाह ते पक है हिन खे भी पक ही त मूं ते अज़ाब न ईंदो पर अल्लाह खे इल्म वाइदो अॻ में कयो हई मोहम्मद सां अबू जहल ऐं अबू लहब चयो हस मोहम्मद जे वाकई तू अल्लाह जो नबी आ त असां ते अज़ाब आन अल्लाह उन वक्त जबराइल खे ड्रोड़ायो वञी आयत ॾई अचेसि त मा कान अल्लाह लियुअज़िबहुम व अंत फीहिम मां कीअं उन जाइ ते अज़ाब नाज़िल कयां जिथे तो जहिड़ी रहमत मौजूद हुजे ही हारिस खे पक ही त मक्को मदीनो थी थो सघे ॾींहुं राति थी थो सघे ज़मीन आसमान थी थो सघे सियारो सामण में बदिलजी थो वञे अल्लाह जो कयल वाइदो तब्दील न थींदो आहे अल्लाह नबी सां वाइदो कयो आहे जेतर तू हूंदे मां अज़ाब न आणींदोसांइ अॼु हिन खे वाइदे अल्लाह वारे ते पक ही त मां विलायत खां दस्तबरदार थी वेंदुमि अल्लाह बि चई ॾिनो जॾहिं मां विलायत ते ईंदो आहियां त पाण खे ई न ॾिसंदो आहियां त छा चई वेठुमि छा करे वेठुमि अल्लाह अज़ाब नाज़िल करे ज़माने खे ॾसियो तौहीद जे दुश्मन खे मोहलत मिलंदी रिसालत वारे खे ढील मिलंदी मुनकर विलायत खे न हिते छॾियो आहे न हुते छॾींदो बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह हाथ बुलंद करे हैदरी बोलो बोलो सखी लाल कलंदर तवज्जो बस आखिरी गुनाह कंहिंखे तो चढ़े मुझे खुश नसीबी है मुझे सामो मौलवी बैठा मां गलत पढ़ा इन्हनि खे हक़ आहे मूंखे लाही छॾे मिंबर खां परे कर तवज्जो कजो ला इलाहा इल्लल्लाह
लाज माना न, इलाह जी माना कूड़ो खुदा, इल्ला माना सिवाय या मगर, अल्लाह माना अल्लाह। ला इलाहा इल्लल्लाह में ॿिया सब अखर लफ्ज़ बेकार, अल्लाह भलो। चुप थी गया है। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। माना कढ न तू, ला इलाहा इल्लल्लाह, न आहे को बि कूड़ो खुदा सिवाय एक सच्चे अल्लाह जी। तवज्जो कर, मोहम्मद रसूलुल्लाह, मोहम्मद तुंहिंजे मुंहिंजे नबी जो नालो, रसूल उहदो थस कई जो रसूल अल्लाह जो। हाणे तवज्जो कजा, अलीउन वलीउल्लाह छा है? अली भी अल्लाह जो नालो, वली भी अल्लाह जो नालो, अल्लाह भी अल्लाह जो नालो। बिस्मिल्लाह, नारे हैदरी। भैया तो बुलंद करे, हैदरी। तवज्जो तवज्जो तवज्जो। अज ॾींहं ताईं मुझो यो अकीदो ना है जेको मां हे लफ्ज़ तो चवां, अज ॾींहं ताईं रसूल ते कहीं जो गुमान न चढ़ियो त इहो नबी आ। सब शइ मां खां न चवरायो। तवज्जो यो अलीउन वलीउल्लाह जुमलो ही अहिड़ो लिखियो, अली वलीउल्लाह विच में वली अल्लाह ऐं अली जे दरमियान विलायत जे इन खे कढ त साईं जुड़ियल छा मां चरे जो ई हुई। बिस्मिल्लाह। अलीउन वलीउल्लाह जेकॾहिं इन जुमले मां वली लफ्ज़ कढ त अलाए छा वञी बणजी वेंदो। तंहिंजे करे मां अपील थो कयां, असां चरियनि जो चवण कयो अलीउन वलीउल्लाह पढ़ो त अली भी खुश थिएव, नस्ल भी बचेव, तौहीद भी बचे। बिस्मिल्लाह। हैदरी न त शाफ़ई जहिड़ा चरिया वेठा। मां ॾिसो हिकु हिकु लफ़्ज़ जो ज़िम्मेवार आहियां। न त शाफ़ई जहिड़ा चरिया वेठा थ, कहीं पुछा केस तू राफ़ज़ी आ, तू अलीअ सां मोहब्बत थो करे? चए थो हा मां राफ़ज़ी आहियां। इनकान हुब अलीइन रफ़ज़ुन फ अल्लाह राफ़ज़ी व मुहम्मद राफ़ज़ी। जेकॾहिं अली अली करण वारे खे तव्हां शियो था चओ त पोइ अल्लाह बि अली अली कंदो आ, रसूल बि अली अली कंदो आ, उनखे रहो नथा राफ़। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। भैया तो बुलंद करे, हैदरी। बोलो बोलो सखी लाल कलंदर। शाबाश अली मौला। सलवात पढ़ो बुलंद। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद। बुलंद आवाज से पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद। बस भाई फजाइल जियां वणे वक़्तु मसाइब ॿुधण जन्नतुल बकिया मां हुसैन जी अम्मा ईंदी है। सजे खबे मुझे सैयद वेठा है। सैयदो तव्हांजी गरीबी तो पढ़ा, कंहिं जी भी दुश्मनी होंदी आ त मर्दन सां। मां कुर्बान वञा बीबी ज़ैनब, तुंहिंजे जुतीअ तां बाबे जा बदला तो ॾिना, भाइरनि जा बदला तो ॾिना। कसूर कहिड़ो हो अली जे धीअ? मातमियो पाण बीबी ॾसे थी, जॾहिं चादर लाथूं न नेज़े सां, साम्हूं 9 लख बदमाश हुया। अली जी धी करबला ॾांहुं मदीने ॾे मुंहुं करे चए थी, नाना जेको गदीर में बाबे अली जो हथ विलायत वारो बुलंद कयो हई, उन जी क़ीमत मां ॾयूं थी वई।
मातमियो एड़ो उजाड़ियो मुसलमान एड़ो उजड़ जी वई ज़हरा साइण जी धी जो जामरी गोठवारो जॾहिं वापस मदीने आई त न धीउन सुञातुस न भाइरन सुञातुस। अल्लाह रोवण कबूल करे। सिवाय शरीफन जे गम जे ॿियो को गम न ॾिसो। रोवण वारो वतन मदीने जे ॿाहिरों पहुती सजाद खां पुछे थी आबिद इहो कहिड़ो शहर आहे? रत जा चुका हारे तुंहिंजो मुंहिंजो इमाम चवे थो बुआ नथी सुञाणे मदीनत जद्दना नाने जो शहर थई मदीनो। अली जी धी रोई चए थी या मदीनत जद्दना ला तकबलीना ओ नाने जा शहर ज़ैनब के कबूल न कर। बा बिरादर रफ्ते बूदम बे बिरादर आमदम नाना वही हुयम मूंसां भाइर साण हा जे रोई न सगो हाय ज़रूर कजो। नाना वही हुयम मूंसां भाइर साण हा मोटी आईयां न तुंहिंजो हुसैन आ न मुंहिंजो अलमन वारो अब्बास। ॿियो जुमिलो कयईं पढ़ियईं सजाद जे जिगर ते तीर हलियो। बीबी थी चए ताज बरसर रफ्ते बूदम खाक बरसर आमदम। नाना जॾहिं मोकिलाए हली हुई माए मुंहिंजे मथे ते माउ ज़हरा जी चादर हुई। नाना हाणे जॾहिं मोटी थी अचां त करबला जी खाक मां बीबीअ जे वारनि जे मथो पियो। अल्लाह तुंहिंजो मातम क़बूल करे। बीबी थी चवे सजाद मदीने जे ॿाहिरि पड़ाव कर हिकु खैमो लॻरा बशीर खे चओ ऐलान करे अॼु मां ॾिसां त सही ज़ैनब खे सुञाणे केरु केरु थो। हुक्म सजाद ते खैमो लॻो। बशीर खे मौला सजाद हुक्म कयो वञ वञी मदीने जे गलियुनि घेटियुनि में ऐलान करे आ त अकबर जी ॼञ मोटी आहे। चवे तो मौला मां इहो ऐलान कीअं करे सघंदुसि कोई जो पुछे त अकबर मोटी आयो मां छा ॾसियां। मौला फरमायो मुंहिंजो हुक्म न थई मुंहिंजी पुफीअ जो हुक्म थई। रोवण वारा बशीर रोवंदो रोवंदो नबी जे रोज़े ते आयो। अदब जा हथ बधी चवण लॻो नबियनि जा नबी दीन बची वई धीअर लुटजी। नबी जी मज़ार हिलण लॻी। रोवण वारो बि मनादी बशीर सैयदनि जे वेड़े जे ॿाहिरि कई। इहो ऐलान कयईं सैयदा सजाद मोटी आयो। रोवण वारो इहो ऐलान हर हिक बीबी ॿुधो जीअं अकबर जे हिसे वारी भेण ॿुधो आहे ईअं कंहिं न ॿुधो। रोवण वारा जल्दी उथी आ पंहिंजी बीमारी भुलिजी वयसि। शबीर जो बंदि थियल हुजरो खोलियईं। ॾकंदड़ हथनि सां हिकु सेज विछायईं। रोई चइजी हिते मुंहिंजो बाबू वियो। ॿी सेज विछायईं चइजी हिते अकबर वेहंदो। ओ जवानो मां अपील थो कयां जॾहिं जो अकबर जी ॻाल्हि हले मातम ज़रूर कंदा कयो मतां परदे में बीबी वेठी हुजे। रोई चवंदी रोवण नथो अचे ख़बर जो नथव त मां अकबर पालियो कीअं हुयो। अल्लाह रोवण क़बूल करे। इहो ई हक़ ग़रीबनि खे रोवण।
मातमिया जॾे भाव जी सेज विछाई रोई जदी हिते मुंहिंजी भाॼाई वेंदी और रोवण वारा पाण सां ॻाल्हाए चई मां अकबर सां न ॻाल्हाईंदसि भाॼाई अॻे मुंहुं ॾेखाईअ में तुर ॾींदीमांसि रोई चवंदमि पलव मां बधां अकबर वठण जो न आयो रोवण वारा रोवंदा बि अचो पिनंदा बि अचो निकिरण लॻी आहे त नंढड़े झूले ते दीद पयसि ग़रीबी आहे ज़हरा जे धीउनि ते पोटनि जी ओ मातमी ओ ॿी काई शइ नज़र न आयसि पंहिंजे सर तां चादर लाथई असगर जो झूलो साफ़ करे चई हाणे त ॿोलियूं ॿोलींदो हूंदो हाणे अम्मा खे अम्मा सॾींदो हूंदो बीबी चई थी साल गुज़री वियो आहे मतां न सुञाणे रोई चवंदमि सुञाण मां तुंहिंजी कनीज़ सुगर मातमिया हिकिड़ी मंज़िल वधाए अल्लाह तुंहिंजो रोवण क़बूल फरमाए जियां कनीज़ूं वठी ॿाहिरि निकिती सजाद जी कहिड़ी हालत आहे बाकिर खे सॾु करे चए थो हलिया असां रस्ते ते वियो रोवण वारा जियां बीबी कनीज़ुनि जे झुरमट में हली आहे हिकु कनीज़ चए थी बीबी इते बि इन मुसाफ़िर खे उथारे जो तूं सैयद ज़ादी रोवण वारा जियां कनीज़ अॻिते हली न जो सुञाणे पई सलाम करे चए थी मुसाफ़िर उथी बादशाह जी धीउ थी अचे सजाद जी रत वधी वई आहे सलाम जो जवाब ॾेई चए थो बीबी रंज न थिए ॾस कहिड़े बादशाह जी धीउ आवाज़ आयो हुसैन मज़लूम जी धीउ रोवण वारो ग़रीब जो नालो आयो सजाद सजदे में किरी चए थो मुंहिंजा अल्लाह कोई त आहे जेको बादशाह तो सॾेसि ओ मां शाम में बाग़ी ॿुधंदो आयो सर खणी चवे थो बीबी मां ॾाढो बीमार इएं कयां ॿई हथ अखियुनि ते रखां तुंहिंजी साइण गुज़री वञे रोवण वारो कनीज़ चए थी मां बीबी अॻो पुछी अचां रोवण वारो कनीज़ पोइ ते वली बीबी सुगरा ॾिसी चएसि थी वई त उथारण हुई उथारियुसि त न खाली मोटी आई बीबीअ खे हथ जोड़े कनीज़ चए थी बीबी इन जो ॻाल्हाइण सजाद जहिड़ो अलाए छो नालो नथो ॾसे लहजो तुंहिंजे भाव सजाद वारो बीबी थी चइजे लहजो उन जो आहे न उथार ओ मां हलण जे लाइ तयार रोवण वारो बीबी पर्दो करे हली ज़माने जी पहिरीं भेण जेका भाउ खां पर्दो पई करे सजाद जे भरिसां गुज़री आबिद सही न सघियो साईं जुड़ियल छा आसमान ॾे मुंहुं करे चए थो मुंहिंजा अल्लाह छा मां एॾो ग़रीब अॼु पंहिंजे शहर में भेण नथी सुञाणे बाकिर खे सॾु करे चए थो जल्दी करी आ तुंहिंजी पुफी सुगरा थी वञई रोवण वारो बाकिर कदम खणंदो हलियो तुंहिंजो मुंहिंजो इमाम सॾु करे चए थो बाकिर ख़याल सां वञजा उहा बादशाह जी धीउ तूं शाम जे कैदीअ जो पुटु भाउ मुश्ताक बीबीअ जे चादर में जो सजाद जे पुट हथ विधो गलत पढ़ा मूंखे गाज़ी सज़ा ॾे बीबीअ जे दामन खे छिक जो आई साईं शबीर शाह बीबीअ सम्झो कोई फ़कीर हथ हटाए चए थी फ़कीर हथ हटाए ओ मां ज़ात जी सैयद ज़ादी नथो सुञाणे मां अब्बास
सजी भाईटिया पाकिर मुंह ते मातम करे चे तो बुआ हर कोई फकीर सडे ओ तू न सड जा मां मरी वेंदो मां बुआ मां पिनण वारो नाया जे तू अलमन वारे जी भाईटिया मां तुंहिंजो भाईटियो बीबी चेती मुंहिंजो भाटियो त बाकिर वार हटाए चए तो बुआ गरीब जो थी विया आहियूं गरीब खे सुञाणण ॾुखियो लॻंदो आहे सुञाण मां तुंहिंजो भाटियो बाकिर बाकिर जो नालो आयो बीबी सीने सां लाथो बोसा ॾेई चए थी तूं आहे मुंहिंजो भाउ सजाद रोई करे बाकिर मौला चवे तो चई खां पर्दो करे आईया इहो त मुंहिंजो बाबो सजाद अम्मा हली पर जाए